सो इहा आहे हिकिड़ी यानी मजमूई तरह माना जेका ॻाल्हि जी असां शुरूआति कई। हाणे मां अचां थो हिकिड़ो ॿियो मामिलो सिंध में कुझु ॾींहंनि खां सोशल मीडिया ते माना उभारियो पियो वञे। शुरूअ में असां बि सोशल मीडिया जे मजमूई रुझान जे करे असांखे नज़र शयूं ईअं आयूं पिए। मूं ग़ालिबन ॿ ॾींहं अॻु में या कल्ह शायदि क्लिप ॾिठी पई, उन में सिंध जो हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु असांजो दोस्त आहे, पंहिंजे पार्टी जो सरबराह हुआ साईं अब्दुल ख़ालिक जूणे जो साहिबु, उन जी बि क्लिप मूं ॾिठी पई, सॼी न ॾिठमि पर उन जी जेका इंट्रो या जेका शुरूआति कई ऐं उन में जेको हो त सिंधी हिंदू जेके न्याणियूं आहिनि या सिंधी न्याणियूं जेके आहिनि जिन जो मज़हब तब्दील, बल्कि शायदि सिंधी हिंदू लिखियलु बि कोन हो, सिंधी न्याणियुनि जो मज़हब जेको आहे सो जबरन तब्दील कयो थो वञे, पोइ उन सां वरी पंहिंजी मर्ज़ीअ सां शादियूं थियूं कयूं। माना हिकिड़ो अजीब क़िस्म जो मौक़ुफ़ हो त मज़हब जबरन तब्दील कयो थो वञे, शादी वरी मर्ज़ीअ सां माण्हू कनि था, उन्हनि खे माना इहो करे हिकिड़े क़िस्म जी माना